गंबड़ भरसा गवर्नमेंट बॉयज एलिमेंटरी स्कूल गियलापुर में बुनियादी सहूलतुन की शदीद खोट सबब गुलन जड़ा मासूम शागिर्द ऐं शागिर्दाणियों सख्त गर्मी ऐं नामुवाफिक हालतन में वणन जे हेठा पट ते ऐं टेंट में वेही तालीम पिराण ते मजबूर आहिनि। बिन कमरन ते मुश्तमिल स्कूल में 360 ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि, जंहिं करे वधीक क्लास रूम्स ऐं फर्नीचर जी खोट सबब सवें ॿारनि जो तालीमी मुस्तक़बिल दाव ते लॻल नज़र अची रहियो आहे। एलिमेंटरी स्कूल जे हेड मास्टर हादी बख्श शंबाणीअ कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त न स्कूल में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं 360 आहिनि। उन्हनि जे पढ़ाई के लिए स्टाफ जो है 8 मेल ऐं 6 जेके फीमेल टीचर्स आहिनि। इन 360 ॿारनि जी पढ़ाई के हिसाब से गवर्नमेंट तरफा जेके असांखे क्लासरूम आहिनि वो तमाम घट में घट आहिनि। असांखे इन्हनि जे पढ़ाइण जे करे वण जे हेठां जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे जेको आहे सो पढ़ाइण में ऐं इन्हनि में ॾाढी जेका सो दुश्वारी स्टाफ खे बि थिए थी ऐं असांखे बि थिए थी। ॾाढी उस आहे ऐं वण जेके आहिनि तमामु कमल कमल छांव जी घटि आहे, कमल खां वधि आहे। ऐं असांखे वण जे हेठां पट ते वेही नंढड़ा मासूमा ॿार जेके तालीम कराए रहिया आहिनि ऐं तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। असां गवर्नमेंट के मुअदबाना अपील कयूं था त बराए महिरबानी करे इन नंढड़नि ॿारनि ते रहम करे असांखे एडिशनल कमरा ॾिना वञनि त जीअं हुननि जी पढ़ाई जो अमल बेहतर ऐं बेहतर नमूने सां थी वञे। एजुकेशन वर्क्स वारा बि पंहिंजी फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहे आला अख्तियारनि ॾे मोकिली आहे। रिपोर्ट नाज़िम जामड़ो कोशिश डिजिटल गंबट।